फैज़गंज जे ॻोठ अमन चौधरी जी रहवासिन ऐं लेडी हेल्थ वर्कर खाते में सुपरवाइज़र मसमात बेनज़ीर सूमरो पंहिंजे मुड़ुस मोहम्मद इब्राहिम ख़ासकिली जे ज़ुल्मन खां तंग थी खैरपुर जी अदालत में तलाक जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। जंहिं बस संदसि मुड़ुस मोहम्मद इब्राहिम ख़ासकिली ॾेर निज़ामुद्दीन ख़ासकिली ऐं वेगन पुटनि नवीद जमील ऐं रज़ाक ख़ासकिली तरफ़ां खेसि केस तां हथ खणाइण लाइ जानी नुक़सान पहुचाइण जी धमकियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अहिड़ी धमकियुनि ख़िलाफ़ मसमात बेनज़ीर सूमरो खैरपुर में एहतजाज कंदे ॿुधायो त संदसि मुड़ुस मोहम्मद इब्राहिम ख़ासकिली जी अॻु शादी थियल आहे, जंहिंमां खेसि 5 ॿारनि जो औलाद आहे ऐं हुन अॻूणी ज़ाल जे चवण ते मूं मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराए छॾिया आहिनि ऐं तशदुद करणु रोज़ जो मामूल बणाए छॾियो आहे ऐं मुड़ुस संदसि भाउ ऐं वेगन पुटनि जे ज़ुल्मनि खां तंग थी मुड़ुस खां तलाक वठण लाइ खैरपुर जी अदालत में केस दाख़िल करायो आहे। जंहिं तां हथ खणाइण लाइ मुड़ुस तोरे संदसि माइट मूंखे कारी करे मारण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन आई जी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, तहफुज़ फराहम करे मुंहिंजी जान बचाई वञे।